अस्सलाम वालेकुम मुझे नालो है मुर्शिद तुम्हारी सी फन विथ मुर्शिद यूट्यूब चैनल अॼु को व्लॉग स्पेशल ना है डेली लाइफ व्लॉग मां कल जे व्लॉग ॾिठो हूंदो त मां संदे पाण खे चैलेंज ॾिनो आहे त हफ़्तो फुल व्लॉग मां अपलोड कंदुमि डेली लाइफ जे हिसाब सां ऐं अॼु आया आहियूं सुबुह सां उथियुमि त मूंखे बुखार हुयो बुखार महसूसु हिनमहिल डाउन लॻो पियो आहे तव्हांखे महसूसु थींदो हूंदो ॻाल्हाइण में ई डाउन लॻो पियो आहे हिनमहिल आयो आहियां मां संदे मासात अंडे हीअ संदे ॿनिनि में इहे नरो ॾींदो सो उहो तव्हांखे ॾेखारींदासीं इनशाला वरी पोइ अॻे हली नमाज़ पढ़णु वेंदासीं जुमे जो ॾींहुं आहे जीअं त ऐं हलूं था ऐं गॾु रहो तव्हांखे नर बि ॾेखारींदासीं नर कीअं ॾियो वेंदो आहे ऐं हिनमहिल त वञूं था खाला अंडे मानी खाइणु पोइ नर ॾींदासीं पोइ मिलंदा तव्हां ऐं ख़ैर सां मानी घरऊं खाई आयो साहिबु हाणे ठाहे रहियो आहे नर नर हनी नर खोले रहियो आहे नर सो हिनखे सेट कंदो पोइ वरी गोदे में विझंदो पोइ मथे वञी खजन खे ॾींदो खजन खे इन करे ॾींदो छो त गजूं खजूं ॿार थियूं घुरनि छा छा इहो छा चइजे नर घुरंदियूं आहिनि पोइ पोइ छा थींदो खसी न बीहारींदियूं आहिनि हे मेन जो आवाज़ु इग्नोर कजो मां तव्हांजो वेहूं आहिनि ॾिंगियूं चुप वेहंदियूं न आहिनि सही न आहे या हा साईं हाणे नर ठाहे रहियो आहे गोदो ॿधो जल्दी कर पुट वीडियो में थो अचे हीअ साईं मुंहिंजो नंढो मासात अकरम हे नंढो मासात उन खां वॾो इमरान ख़ान असांजो ज़िंदाबाद ईअं तक़रीबन कटे छॾियो अथऊं गोद वग़ैरह संदो भरनि था केंगरू वांगुरु संदो गोद था भरियो हा केंगरू वांगुरु हा हाणे हीअ मासात नंढो मुंहिंजो अकरम चढ़ी रहियो आहे मथे हा साईं हाणे हिकिड़ो फाइनल तक़रीबन हे ॿिनि जो घणनि ते चढ़ंदो मां हिक जो 8 ते माना ॿिनि जो 16 ते माशाल्लाह हाणे मासात वारा चढ़ी रहिया आहिनि ॾियो दुकान जी चाबी ॾेई रहियो आहे असां वीडियो ठाहे रहिया आहियूं व्लॉग मासात मथे चढ़ी रहियो आहे मासात चमन सिगियल थी अड़े मासात चमन सिगियल आहे पर कम वठांसीं ऐं हू माशाल्लाह चढ़ी विया मथे ऐं हाणे ॾींदा तव्हांखे न ॾेखारींदासीं त कीअं ॾींदा आहिनि बिस्मिल्लाह हाणे चढ़ी रहिया आहिनि मां हेठां मां बुखार आहे त बि व्लॉग थो ठाहियां छो त मां चयो त हफ़्ते मां चैलेंज ॾींदुमि संदे पाण खे ऐं व्लॉग ठाहींदुमि सो हिनमहिल आयल हुई मासात अंडे त मां ॾेखारे मां चयो हीअ केरु ॾेखारींदो न आहे त मां चयो ॾेखारे छॾियां त नर ईअं ॾिबो आहे नर ईंदो आहे उन पोइ वरी हे माशाल्लाह खजूं खिलंदियूं आहिनि वरी पोइ उन में माशाल्लाह खसी वग़ैरह न थींदी आहे खसी ईअं खसी जेको हूंदो आहे न खसी लफ़्ज़ खसी हुनखे चवंदा आहिनि जेको माना जंहिंमें डंग न थियनि हा नंढड़ी खारक न बीहंदी वॾी बीहंदी तॾहिं नर ॾेयो वेंदो आहे कीअं नेम ऐं हू ॾेई रहिया आहिनि माशाल्लाह मथे चढ़ी पोइ हिननि खे नर ॾींदा माशाल्लाह मासात नर ॾेई रहियो आहे ॾिसी सघो था नर ईअं ॾिबो अथव हुननि खे खिराए हुननि खे खोले पोइ हुनजे विच में इहो नर ॾींदा नर विच में रखंदा बसि पोइ हुनखे नर अची वेंदो पोइ हुन में भला डंग ॾोका थींदा ऐं खारपूं थींदियूं थुलियूं जेके विकामी बि सघनि थियूं ऐं असीं पाण बि खाईंदा आहियूं हिन दफ़े त मींहं आया हुया उन करे हिन दफ़े जेके मींहं आया हा सो हिन दफ़े मींहं जेके आया उन करे खारपूं बि न थी सघियूं ॾोका बि डंग बि न थी सघिया छो त मींहं इलाही वसी विया हुन में वरी डंग थींदा आहिनि त उहे फाटी पवंदा आहिनि पोइ खारपूं न थी सघंदियूं आहिनि खारपूं ख़ासि करे डंगनि में थींदियूं आहिनि ऐं ॾोकनि मां वरी छुहारा थींदा आहिनि जेके VIP माण्हू खाईंदा आहिनि ख़ासि करे इम्पोर्ट एक्सपोर्ट बि थींदो आहे पंहिंजे पाकिस्तान में ख़ासि करे ठेड़ी खैरपुर मशहूरु आहे डेट सिटीअ जे नाले सां जिते असां वटि ही माना घणियूं खजूं ई थींदियूं आहिनि असांजे खैरपुर में ख़ासि करे खजूं घणियूं तव्हां ॾिठियूं हुजूं सो इन करे मां चयो हीअ तव्हांखे कंहिं ॾेखारियो न हूंदो त मां ॾेखारे छॾियां अॼो को व्लॉग आहे ॿिए न ते बेस ते हा साईं हीअ साईं नर अची रहियो आहे मासात नर ॾेई पियो रहे हिनखे खोले वरी विच में नर था ॾियनि उन पोइ इनशाला माना हिन जा तक़रीबन 7-8 स्टेप हूंदा आहिनि जेको माना खजीअ खे
बहितर कंदा रहंदा आहिनि हाणे नर आयो आहे उन पोइ वरी नर खां बाद वरी चपड़ियूं लहंदियूं आहिनि वरी चपड़ियुनि खां बाद वरी साईं खे चवां ॾंग ॾोका थींदा आहिनि उनखे सेट कराईंदा आहिनि वरी पोइ जॾहिं ॾोका ॾंग थींदा आहिनि पोइ उन्हनि खे कटिबो आहे वरी लाहे वरी पोइ उहे सुकाइबा आहिनि ॾोकनि मां छोहारा थींदा आहिनि ॾंगनि मां खाटूं थींदियूं आहिनि मासाद गुम थी वई हीउ नंढो मासाद मुंहिंजो ऐं इमरान ख़ान साहब जेको चढ़ी रहियो आहे ऐं मां व्लॉग ठाहे रहियो आहियां ओए मासाद हिन ते चढ़ियो पियो आहे ऐं मासाद इमरान हिन ते चढ़ियो वियो फाइनली साईं मासाद हिकु खजी पूरो करे ॾेई हाणे लही थो अचे ऐं मासाद मुंहिंजो नंढो उहो एॾो तकिड़ो आहे हिकु हिकिड़े ॾेई वरी ॿिए ते चढ़ियो वेठो आहे ऐं मासाद मुंहिंजो ढिलो इमरान ख़ान ऐं आउं तव्हां लाइ व्लॉग थो ठाहियां ऐं मूंखे इहो ॾेखारिणो हुयो ख़ासि करे सिंधी व्लॉगर्स आहिनि घटि आहिनि ॿियो वरी इहा शइ न ॾेखारींदा आहिनि त जेको सिंध में माना अहिड़ा ज़रात माना जीअं त एग्रीकल्चर आहे जीअं माना हीअ खजिन जो आहे डेट्स इन जे बारे में को बि न ॿुधाईंदो आहे सो इन करे मां चयो त हिन जी अलॻि प्लेलिस्ट ठाहियां अॼु जीअं नर था ॾियनि नर जो व्लॉग ठाहियो आहे ठीकु आहे वरी इनशाला इन पोइ जॾहिं हिन जो सफ़ाई चपड़ियुनि जो कमु थींदो या छोहारा या ॾंग लाहींदा त उनजी अलॻि वीडियो ठाहींदुमि ऐं मासाद माशाल्लाह हिन ॿीअ ते चढ़ियो वेठो आहे मासाद हिकु हिकु कंप्लीट करे ॿीअ ते चढ़ी रहियो आहे सो इन करे मां चयुमि ख़ासि करे सिंधी व्लॉगर्स जेके आहिनि न इहो कमु न ॾेखारींदा आहिनि जेके ॾेखारणु खपनि ऐं सिंध में जेको कमु हली रहियो आहे उहो ॾेखारिजे ख़ासि करे माना हिन एग्रीकल्चर जो या हिननि खारकुनि जो डेट्स जो हे माण्हू तक़रीबन ॾेखारींदा आहिनि वञी माना उते वेंदा आहिनि पोइ खारकुनि जो ख़ासि करे न ॾेखारींदा आहिनि या हिन खेती ॿाड़ीअ जो कुझु बि न व्लॉग्स ॾेखारींदा आहिनि त इन करे मां चयो अलॻि हिन जी प्लेलिस्ट ठाहियां जो अॼु पहिरियों व्लॉग आहे हिन प्लेलिस्ट जो जेको खजिन जे बारे में ठाहियो आहे जीअं नर मासाद ॾेई रहिया आहिनि मासाद हाणे चरी रहियो आहे त इन हिकु हिकु खे कंप्लीट कयो अथऊं मासाद हाणे ॿीअ ते चढ़े थो ऐं मासाद माशाल्लाह ॿीअ खे ॾेई रहियो आहे सो इन करे हीअ ख़ासि करे का शइ न ॾेखारींदा आहिनि माता हिन नर खां बाद पोइ कहिड़ो कमु हूंदो आहे खज ते हा लमक उन खां बाद शांग लमक खां पोइ वरी शांग सो इहो माण्हू खे ख़ासि करे ख़बर न हूंदी आहे एॾी जेके शहर में सिंधी रहंदा आहिनि जेको ॻोठु घटि ॾिठो अथऊं जीअं असांजा उन ॾींहुं महिमान आया हुया सो महिमान त राति रहणु आया हुया सखर जा हुया उन ॻोठु कॾहिं बि न ॾिठो आहे ख़ासि करे ॻोठ जी लाइफ सो आया हुआ पहिरियों नर्वस हुया पोइ वरी घुल मिल जी विया असां सां मुंहिंजे भेणुनि सां उहे बि न्याणियूं हुयूं ऐं हिकिड़ो ई नंढिड़ो छोकिरो हुयो जेको कंहिंसां घुल मिलजे न पियो उन चयो त मां राति न रहंदासीं बाबा हलूं सो इन करे हू राति जो विया हलिया न त उन्हनि जो राति जो प्रोग्राम रहण जो हुयो ऐं सुबुह ते ॿनियुनि घुमण जो हुयो ऐं बादशाह साईं ते मथां चकर थिए न पर न रहिया ऐं हिनमहिल इहे शयूं माण्हू घटि ॾेखारींदा आहिनि ख़ासि करे जेको हिनमहिल हाणे थिए थो इन खां बाद लमक थींदी वरी शांग थींदी शांग खां बाद वरी पोइ इहो जेको चयो थी मां त ॾंग लहंदा आहिनि पोइ खारकूं थींदियूं आहिनि वरी ॾोका कटींदा आहिनि छुहारा थींदा आहिनि जेके विकामजी वेंदा आहिनि इम्पोर्ट एक्सपोर्ट थींदा आहिनि या ख़ासि करे चांवर जेके थींदा आहिनि हिनमहिल त असां ॾे चांवर न आहिनि अन्न पोखियल आहे जीअं उहो अन्न जो ॿिनी लॻी पई आहे ऐं हे वरी मेहनि लाइ गाहु पोखियो अथऊं इहे मासातनि जूं मेहूं ऐं हिन शइ खे जाई न ॾेखारियो मां हीअ शइ साईं अंब अथव जंहिंमें ॿूरो अची वियो आहे हिन खां ॿूरे खां बाद हिन में बि इलाही स्टेप आहिनि तक़रीबन 3-4 स्टेप आहिनि जीअं हाणे ॿूरो आयो आहे इन खां बाद अंबड़ियूं ईंदियूं उन खां पोइ अंबड़ियुनि खां बाद वरी अंब थींदा अंबनि खां बाद पोइ जॾहिं अंब कटिया वेंदा पोइ उनखे वरी गरमाइश में रखियो वेंदो त जीअं पाल थियनि पोइ वरी अची मार्केट में ईंदा आहिनि जेके विकामबा आहिनि ऐं मिठा थी वेंदा आहिनि हिन में बि पाल थींदा आहिनि को माना थी वेंदो आहे जीअं चवंदा आहिनि त पाल थी वियो आहे पोइ उनखे कटींदा आहिनि त मिठो हूंदो आहे पर इलाही मिठा न थींदा आहिनि बसि हिकिड़ो ॿ ईअं थींदा आहिनि बाक़ी कटे वरी उन्हनि खे गरम माना हू उनजो अलॻि प्रोसेस आहे सो उन पोइ वरी हिननि खे मार्केट में आणियो वेंदो आहे जो विकामिया वेंदा आहिनि ऐं हिननि जो खजिन जो इलाही वॾो प्रोसेस आहे खजिन जो वॾो प्रोसेस इन करे आहे त खजिन में जेको आहे न तकलीफ़ इलाही आहे खजिन खे करणो ऐं खजिन खे निभाइणु वॾी तकलीफ़ आहे सो हीउ व्लॉग सॼो खजिन जे नाले आहे ऐं जुमे जो ॾींहुं बि बाद में नमाज़ बि पढ़णु वेंदासीं मूंखे बुख़ारु आहे त बि मां व्लॉग ठाहियां पियो छो त मां पंहिंजे पाण खे चैलेंज ॾिनो आहे त मां व्लॉग ठाहींदुमि मां साथ लही आया आहिनि हाणे 3 खजीअ ते था चढ़ो न हाणे इहो ॿुधाए त हाणे छा थींदो आहे शुरूआति खां खजीअ ते सही तरह हाला ॿुधा छा शुरूआति खां बसि पहिरियों नर घर थींदी आहे नर खां पोइ वरी नर ईंदो आहे इहो हा हुन खां बाद खजीअ मां
वरी दवा लॻंदी आहे ॿुहारनि खे त जीअं माना माल घणो झले। सही सही उन पोइ दवा खां पोइ माना लमक थींदी आहे, माना हेतिरी थींदी आहे ओके इंच जेतिरी अथव लमक। हा हा पोइ वरी साईं तव्हां शांग छड़नि जी थींदी आहे, सुकियूं या आलियूं जेके हूंदियूं आहिनि शांग वठी छॾिबी आहे, गोशो साफ़ थी वियो। सही सही पोइ ॾोका पहिरियां ॾोकनि खां पोइ ॾंग पोइ वाढी शुरू थी वेंदी आहे। माशाल्लाह पोइ वरी ॾोकनि खां पोइ वरी इंशाल्लाह वाढीअ खां पोइ ॾोका जॾहिं लहंदा आहिनि पोइ उहे वरी सुकाया वेंदा आहिनि, उन में रमकाड विझी वरी इलाही प्रोसेस आहे। इंशाल्लाह तव्हांखे मां ॾेखारींदो वेंदुमि सॼो प्रोसेस, ऐं वॾो टाइम लॻंदो छो त हिन में भलो टाइम लॻंदो आहे, 2-3 महीना लॻी वेंदा ऐं तक़रीबन 5-6 वीडियो ठही वेंदा हिन प्लेलिस्ट जी, जेको डेट्स अलॻि मां हिन जी प्लेलिस्ट ठाहींदुमि कारकुन जी। ऐं इन में ईअं प्रोसेस हूंदो आहे त जॾहिं ॾोका लहंदा आहिनि पोइ उन्हनि खे वरी गरम करे उन रमकाड में उन खां पोइ वरी छुहारा थींदा आहिनि, जेके सुकाया वेंदा आहिनि पोइ छुहारा थींदा आहिनि। वरी कारकुन जो ईअं मसइलो आहे त जॾहिं ॾंग लाया वेंदा आहिनि उनखे सुकाइबो आहे पोइ कारकुन थींदियूं आहिनि। ईअं ई बसि इंशाल्लाह तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुमि, ऐं मज़ो अचे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। ऐं इंशाल्लाह ईअं सॼा तव्हांखे हिन कारकुन जे बारे में ॿुधाईंदुमि। ऐं अंब जे बारे में त को आहे न, अंब आहिनि ई न असां वटि, न त अंबनि लाइ बि ॾसियां हा माता त गिलेटिन लॻी आहे सो वञी रहियो आहे, ऐं माता त गोदो भरे छॾियो आहे, संदो गोदो भरे छॾियो अथई, हिन ते चढ़ी रहियो आहे। सो हा अला ख़्याल सां चढ़जां, हिन में बिजली जी तार लॻल आहे सो भउ आहे, सो हुन जे करे थो चवांसि ख़्याल सां चढ़जां। ऐं ईअं ई ॾिसंदा रहो, मज़ो ईंदो, व्लॉग पसंदि कंदा रहो। ऐं इंशाल्लाह मां व्लॉग डेली लाइफ व्लॉग ठाहींदुमि। त तक़रीबन हिन वेसे 2 वेसनि खे एॾे जेके बि खजूं आहिनि हाणे एॾे ॾेई आया आहिनि नर, हाणे लास्ट मां सां त हिनखे ॾेई रहियो आहे, हिकिड़ी खजी वञी बची आहे। हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु था कयूं, ऐं नर ईअं ईंदो रहंदो आहे। ऐं इंशाल्लाह तव्हांखे हिन डेट्स कारकुन जो यूज़ सॼो मां प्लेलिस्ट ठाहींदुमि। इंशाल्लाह 2-3 महीना लॻी वेंदा जेसि ताईं फुल थियनि कारकुन थियनि, वञी अलाह करे हिन दफ़े मींहं न वसनि, ऐं सभिनि जो भलो थी वञे, कारकुन थियनि ऐं छुहारा थियनि। ऐं व्लॉग पसंदि आया लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। व्लॉग हिते इन करे एंड थो कयां छो त मूंखे बुखार वधंदो थो वञे, हिनमहिल डाउन थो थींदो वञा, मां घर वेंदुमि, हिनमहिल सुम्ही पवंदुमि या थी सघे दुकान ते वञा। सो लाइक शेयर ऐं सब्सक्राइब लाज़मी, हेॾो वॾो प्यार, थैंक यू वेरी मच।